साईं सदाईं करीमत सिंह सुकौर दोस्त मिठा दिलदार आलम सबाबाद करी। दोस्तों साथियों, ख़ास तौर ते सिंध वासियों, इन जागृता मैसेज के ॿुधंदड़ व्यूअर्स सभिनि खे अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद ऐं GSM। दोस्तों, अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो वक़्त जी निस्बत सां आहे। सिंध जे ख़ासि तौर ते पढ़ियल लिखियल तबिके ऐं जेकी जागृता मुहिम हले पई एंटी कैनोल मूवमेंट जी सूरत में, जंहिंजो स्लोगन सेव इंडस रिवर, सेव सिंध ऐं सेव इकोलॉजी आहे। हाणे त काफ़ी दोस्तनि जो ख़्यालु आहे त इकोलॉजी जो इन सां जेको संगम आहे या इकोलॉजी डिस्टर्ब कीअं थी थिए। दर हक़ीक़त जेकॾहिं जदीद आलनि जे ज़रिए, जदीद पैदावारी औज़ारनि जे ज़रिए या मुख़्तलिफ़ सर्च इंजिन्स जे ज़रिए तहक़ीक़ कंदो, अभ्यास कंदो या उनजी गहराईअ में वेंदो ऐं उन्हीअ में वेंदो त जेको लफ़्ज़ इकोलॉजी आहे उहो मुबनी आहे घण रुखी मानाउनि ते, जंहिंजा कुझु मिसाल अव्हांखे इन वीडियो में ॿुधायां थो। इकोलॉजी मां मुराद फितरत, माहौल, कुदरती तवाज़ुन ऐं जेको बि जीव आहे, जेकी बि जानदार शइ आहे समाज जे अंदरि, ऐं उहा कंहिं न कंहिं तरीक़े सां इकोलॉजी डिपेंड करे थो ऐं मुनहसिर आहे पाणी ते। ऐं उन में ज़ाहिर आहे इंसानी मुदाख़लत थिए थी ऐं हिक तरीक़े सां ॾिसिजे त उन ते जेके इस्तेहसाली टोला तबिका, एस्टेब्लिशमेंट, अस्करी क़ुवतूं, ॿिया टिया जेके बि धंधोड़ी या मक़बूज़ा धुरियूं हूंदियूं आहिनि, उहे मज़लूम क़ौमुनि खां इस्तेहसाल जी सूरत में उन्हनि जा नेचुरली रिसोर्सिस, कुदरती वसीलनि खां वठी उन्हनि जूं ढंढूं, ढोरा, चारा, चावड़ियूं ऐं ज़ेर ज़मीन ऐं सितई तौर ते जीअं असां वटि सिंधु दरिया आहे, जंहिंखे असां सिंधी शहर खे सम्झूं था। इकोलॉजी ऐं पाणीअ जो संगम त इन मां उनजो अंदाज़ो लॻाए सघो था। ऐं सिंध जी इकोलॉजी ते लाहक ख़तरनि ते पाण ही वीडियो जेकी अवेयरनेस लाइ ठाहे रहिया आहियूं, उन जे लाइ पोयां सबबु इहो आहे त जेके 6 केनाल्स चनार, चोलिस्तान, मतिलबु जेको चोलिस्तान बेल्ट आहे जंहिंजी 55 लख एकड़ ज़मीन जे लाइ हिकिड़ो मनसूबो ठाहियो वियो आहे। उन जे लाइ सिंधु दरिया मथां अरसा एक्ट में सदारती महल मां गैर आइनी, गैर शरई, गैर अख़लाक़ी, गैर इंसानी ऐं क़ौमुनि जा जेके हक़ हूंदा आहिनि पाणी ते, उन जी लताड़ करे हिकु जेको आहे आमरियत जो अक्स ॾींदे इस्तेहसाली
टोलनि ऐं ख़ासि तौर ते उन में उन्हनि ॾाढियुनि धुरनि जो जेको इंट्रस्ट आहे, जेके ग्रेटर पंजाब XYZ ॿियनि नालनि में उनखे वठी वञनि था। ठीकु आहे, तव्हां उनखे तरक़ी तामीर ॾे वठी वञो, उन सां असांखे का जेलसी कोन्हे। असां चाहियूं था त हिन फ्रेमवर्क में जेके बि क़ौमी इकाइयूं रहनि थियूं उन्हनि जे लाइ तरक़ी ऐं तामीर हिकु बुनियादी जेको आहे आइकन हुअणु खपे। पर इहो हरगिज़ मतिलबु त कंहिं बि हवाले सां हरगिज़ इहो ठहिके ई नथो त तव्हां जेको आहे हिकु क़ौमी इकाईअ खे ऐं उनजे जेको आहे बुनियादी वसीले पाणी इंसान जी बुनियादी घुरिज आहे, पर उन सां गॾोगॾु इहो त आम माण्हू ॼाणे थो, पर जेको इकोलॉजी सिस्टम आहे, फितरी माहौल आहे जेको जंहिंजी सॼी कमान फितरत जे हथ में आहे, उन असांखे गॉड गिफ्टेड आहे। जेके कुदरती वसीला हूंदा आहिनि उहे गॉड गिफ्टेड हूंदा आहिनि, ख़ुदा जे अता कयल हूंदा आहिनि। उहे कंहिं कंहिंखे नसीब थींदा आहिनि, किन ख़ासि खितनि खे, किन ख़ासि इलाइक़नि खे। सो नतीजा खेज़ ॻाढ़ी पाछिया नतीजो इहो थो निकिरे त इकोलॉजी जी बुनियादु पाणी आहे। पाणीअ बग़ैर समूरो इकोलॉजी सिस्टम मुतासिर इहे फेल्यूअर ऐं मुनफ़ियत जे वर चढ़ी वञे थो, जंहिंमें न तव्हांजा ॿेला सलामत रहंदा, न तव्हांजो वणु सलामत रहंदो, न जेकी पृथ्वीअ ते असीं ज़मीन पृथ्वी चऊं उन ते जेकी असां पोखीराई कयूं था उहा मुतासिर थींदी। इकोलॉजी हिकु क़िस्म जी साइंस थ्योरी जे मद्देनज़र हिकु जानवरनि जीवतुनि वणनि ढंढुनि ढोरनि चांवरनि मतिलबु त जेके बि साह भरियूं शयूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके पखण पखी ऐं ढंढूं ढोरा जेके बि आहिनि उन्हनि सभिनि खे मुतासिर करे थी। ही हिकु फितरी उसूल आहे जंहिंखे असां यूनिवर्सल ट्रुथ चऊं। यूनिवर्सल ट्रुथ जी जेकी थ्योरी आहे उन ते इकोलॉजी एंड वाटर, इकोलॉजी ऐं पाणी मुनहसिर आहे उन ते। उन में जॾहिं इंसानु मुदाख़लत करे थो ऐं मुनफ़ी जॾहिं मुदाख़लत करे थो त उन जो नतीजो असांखे इहो मिले थो त कुदरती वसीलनि खे नाजाइज़ी ऐं अन्याय जे राज में जेकी वणनि जी वाढीअ खां वठी सनतुनि मां जेको ख़ारिज थींदड़ जेको आहे ज़हरीलो पाणी आहे उहो जॾहिं ॿिन्हिनि में शामिलु थियो उहो उन्हनि खे डिस्टर्ब करे, उनखे अॻे ई असां भोॻूं पिया था। जंहिंजो वॾो मिसाल असांजे लाइ मंछुर ढंढ आहे, जेकी एशिया जी वॾे में वॾी ढंढ आहे। सो अचूं था त हींअर जेकी सिंधु दरिया बचायो जदोजहद हले पई, उहा समूरी जामे अंदाज़ में जे खणी चइजे त सिंध जी इकोलॉजी जे बचाव जी तहरीक आहे, सिंध जे मुस्तक़बिल असांजे नसुलनि जे बका जी जंग आहे, जंहिंमें हर कंहिंखे पंहिंजो रोल अदा करिणो पवंदो। उनजे करे ज़रूरी आहे त असां उन बेसिक शयुनि खे सम्झूं सिखूं। ही मुख़्तसिर वीडियो इन जे करे अव्हांखे जेको आहे हिकु अवेयरनेस जी सूरत में, हिकु जागृति जी सूरत में अव्हांजे ॾाढो पेश कयां पियो। पंहिंजो क़ौमी बुनियादी इंसानी हक़ सम्झंदे पाणी ज़िंदगी आहे, ज़िंदगी जी बका लाइ तमामु ज़रूरी आहे ऐं इकोलॉजी में हुनजो मरकज़ी किरदारु आहे। हर इंसान, जानदार, जानवर, वण ॿूटा पाणीअ ते भाड़िनि था,
दरिया ढंढूं ऐं ज़मीनी पाणी फितरी निज़ाम खे मुतवाज़न रखण में मदद था ॾियनि। जेकॾहिं पाणीअ जी खोट या आलूदगी वधी वञे थी त न रुॻो माहौल मुतासिर थिए थो, पर ज़िंदा जानदार पिणु ख़तरे में पइजी वञनि था ऐं समूरो इकोलॉजी जो सिस्टम, इन खणी चओ त समूरी हयातात जो सिस्टम जेको आहे तबाह थी वञे थो। सो इन मुख़्तसिर ख़ुलासे खां बाद में अवां सभिनि खे इहा गुज़ारिश आहे त पंहिंजो रोल कंहिं न कंहिं तरीक़े सां अदा कयो, छाकाणि त सिंधु दरिया जंहिंखे असां शाह दरिया बि चऊं था, उहो हूंदो त असीं बि हूंदासीं, अवां बि हूंदो, असांजा ईंदड़ नसुल बि हूंदा। जेकॾहिं अवी उन तहरीक में इंट्रस्ट नथा वठो, सिंधी माण्हू रोडनि ते नथो अचे, पुरमन एहतजाज खां वठी मुज़ाहिमत ताईं पंहिंजो किरदारु अदा नथो करे सघे, त ज़रूरु तारीख़ बि असांखे घिनौनो भूंडो ॾींदी, तारीख़ बि असांखे मयार ॾींदी, ऐं असां तारीख़ खां इहा तवका न करे सघंदासीं त तारीख़ असांखे बेॾो ई करार ॾींदी। तारीख़ जा ऐं वक़्त जा पंहिंजा फ़ैसिला हूंदा आहिनि, जेके उहे पंहिंजे मुक़ररु वक़्त ते तइयुन कंदी आहे। हाणे तव्हांखे साॻड़ वाक़ियो मिलंदो, उन में मिसाल वठो, उहो छा हो, उहो इन ई ज़मीन ते मुनसिर हुयो त कुझु जरेबनि ते 4 माण्हू मरी विया। त हीअ त सॼी सिंध जी ज़मीनुनि, सिंध जे वसाइलनि, सिंध जी इकोलॉजी, वणनि ॿूटनि ढंढुनि ढोरनि जो सुवालु आहे। इन जे लाइ सभिनी नज़रियनि, फ़िक्रनि, पार्टियुनि, तबिक़नि खां मथां उथी असांखे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। ऐं ख़ासि तौर ते अव्हांखे इहा निंड आहे त जेकी सिंधु बचायो, सिंधु दरिया बचायो कमेटी आहे, जंहिंजी सरवाणी शायदि ज़ैनुल आबिदीन शाह करे थो, जंहिं ते न सिर्फ़ु क़ौमी तहरीक पर एतिरे क़दुरु जो सिंध जो हींअर ख़ासि तौर ते नौजवान वॾो एतमाद करे थो। अचो त उन जी सरवाणी में गॾिजूं ऐं पंहिंजे सिंधु दरिया, पंहिंजे शाह दरिया, पंहिंजे जीवित पंहिंजे वणनि ॿूटनि उन्हनि खे महफ़ूज़ रखूं ऐं पंहिंजे ईंदड़ नसुलनि ताईं हिन बका जी जंग खे विड़ी करे उन्हनि ताईं उहे मुंतक़िल कयूं ऐं उन्हनि जे लाइ हिकु तारीख़ी बाब छॾे वञूं त हा, सिंधु दरिया ख़तरे में हो, सिंध जी इकोलॉजी ख़तरे में हुई, त उन वक़्तु सिंधी जाॻिया, सिंधियुनि हर मोर्चे तां पुरमन मज़ाहिमती किरदारु अदा कयो ऐं हू पंहिंजो शाहकार दरिया, वसीलो पाणी बचाए विया, जानदार बचाए विया, वण बचाए विया, ॿूटा बचाया, ऐं उहे असां ॾे मुंतक़िल कया अथसि। त ज़रूरु उहे असां ते फ़ख़ुरु कंदा, तारीख़ असां ते फ़ख़ुरु कंदी, ऐं तारीख़ में असांजूं क़ुर्बानियूं सुनहरनि अखरनि ऐं गोल्डन वर्ड्स में लिखियूं वेंदियूं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी हिन पैगाम खे, हिन अवेयरनेस खे, हिन जागृता खे जेकॾहिं मुनासिबु सम्झो त क़ौमी फ़र्ज़ु सम्झी हिन खे अॻिते शेयर कयो। ऐं जंहिं यूट्यूब पेज ताईं असां अवेयरनेस मैसेज हलायूं था सिंधी का डिजिटल जे नाले ते, उनखे हमथाइण जे लाइ ऐं ईंदड़ वक़्त में अहिड़नि सिंध दुश्मन, वतन दुश्मन मनसूबनि खे नंदण जे लाइ इनखे लाइक बि कयो, सब्सक्राइब कयो, ऐं जेको आहे मुसलसल इन में जेको आहे ई कॉमर्स, इकोलॉजी, जेके तइमीरी तरक़ी ऐं जदोजहद जा जेके पासा आहिनि उन्हनि खे ॾिसंदा रहो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। आख़िर में वरी अव्हां जे लाइ खोड़ सारियूं सलामतूं हक़ मौजूदु जी असीं।